بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل وتقبل منا القليل واعطنا الكثير. اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا ما علمتنا وزدنا علما. دوستن के देर थी القواعد الشرعية अॼु 12 नंबर आहे। इंशाअल्लाह कोशिशि जीअं जहाँ खे चयोसीं त उन्हनि खे सोढ़ो कंदासीं कमनि खे, छो जो क़वाइद जेके आहिनि तमामु घणा आहिनि, पर असीं कोशिशि त कयूं जेके इंसान खे सफ़ा असांखे ज़रूरी यानी असांखे अची था वञनि हर ज़िंदगी में, त पोइ छा कजे। ओॾीमहिल हर टाइम ते इंसान नथो पुछी सघे त छा कयां हींअर, या हर टाइम ते हुनखे को मौलवी कोन लभी सघंदो या पुछा करे। तंहिंजे करे जेके असांखे तमामु ज़रूरी शयूं सम्झणियूं आहिनि त उहे सम्झंदासीं। हींअर हिकिड़ो ई न दर्स कोशिशि कंदुसि त हफ़्ते 10 ॾींहं खां पोइ हिकिड़ो असुल जो हूंदो, यानी क़वाइद जेको असुल सिखणी हूंदी त सिखंदासीं। जीअं न त अदब जे सिलसिले में हलंदासीं पिया ऐं सीरत नबी इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं क़िसस अंबिया, छो जो मक़सदु आहे क़िसस अंबिया में त असांखे क़ुरान सम्झणो आहे। असांखे क़ुरान हिकिड़ो पढ़ूं था न सम्झूं त इहो हिकिड़ो वॾो असां में हिकिड़ो नुक़्स आहे। सो अॼु आहे 12 नंबर क़वाइद अशराइया जेके बारे में उहो असां वटि अॼु क़ाइदो आहे। असलु फिल मां हुव तहारा, पाणी जेको आहे असुल शइ उन में पाणी में पकाई आहे। असुल पाणी हर जेको दुनिया में तूं ॾिसीं त उहो पाण जे नज़र में या हर कंहिंजे नज़र में, मुस्लमान जे नज़र में पाणी पाक आहे। पर हाणे कीअं सम्झूं, हर पाणी त पाक कोन्हे, किथे पाणी किनो आहे, किथे मेरो आहे, किथे ॾिसो त ज़हरील पाणी आहे, किथे कीअं। पोइ कीअं सम्झूं पाणीअ खे। पाणी जेको आहे न, पाणी जेको अलाह ताला आसमान में लथो आहे, जीअं अलाह ताला चए थो नुनज़्ज़िलु मिनस समाइ माअन तहूरा, पाणी जेको आसमान में लहे थो पाक आहे, साफ़ आहे ऐं हर शइ जे लाइ इस्तेमाल जे लाइ तयारु आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो समुंड जे बारे में हुव तहूरु माउ वल हिल्लु मैततु, समुंड जो पाणी पाक आहे ऐं उन जी हर शइ मुअल, हर शइ समुंड जी मुअल। इहो क़ाइदो हिकिड़ो ईंदो असां वटि अॻिते, उहा बि हलाल आहे। ठीकु आहे। पाणी जो कॾहिं असांखे ख़बर पए त पाणी हाणे ठीकु आहे, हीअ इस्तेमाल जे लाइ, पीअण जे लाइ, वज़ू जे लाइ ठीकु आहे या न। त पाणी जी सिफ़तूं 3 अचनि थियूं। हदीसुनि मां इंसान कढियो आहे हिननि आलमनि त पाणी जी सिफ़तूं माण्हू ॾिसे, किथे बि पाणी ॾिसे, दुॿो ॾिसे, खूह ॾिसे, नलको ॾिसे, समुंड छो न हुजे, छो जो समुंड हर जॻह ते पाणी किथे साफ़ न हूंदो। असां ॾिठो हूंदो किथे किथे समुंड जे पासनि में किनो हूंदो आहे, पाणी कारो हूंदो आहे, किनो हूंदो आहे, या गटर छॾींदा आहिनि माण्हू, या तेल हारींदा आहिनि बहरी जहाज़नि जा। त असीं नबी करीम जी हदीस त आम आहे त समुंड जो पाणी पाक आहे, पर हाणे ॿियूं हदीसुनि मां असीं कढंदासीं त पाणी जी पाकाई कीअं असीं सम्झूं। 3 शर्तूं आहिनि हर पाणी में, 3 शर्तूं नज़र में करे छॾियो, छो जो असलु फिल्म तहारा, असुल पाणी सॼो पाक आहे। पर हाणे 3 शयूं उन जूं आहिनि जेके उन्हनि सां असीं सम्झंदासीं त हीअ पाणी इस्तेमाल जे लाइ सही आहे या न। उहे 3 शयूं असांखे यादि करणियूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? अलोन, रंग पाणी जो, अताम, ज़ाइको पाणी जो, राइहा ऐं ख़ुशबू या धप आहे पाणी में या न। इहे 3 शयूं यादि करे छॾियो। कहिड़ियूं आहिनि? अलोन, अताम, राइहा। इहे 3 शयूं इंसान यादि करे छॾे त इंसान ज़िंदगी में किथे बि खणे, नलको हुजे, खूह हुजे, दुॿो हुजे, वाकर हुजे, शाख हुजे, समुंड हुजे, दरिया हुजे, इहे 3 शयूं इंसान खे जे अॻियां ईंदियूं त इन में उहो ॾिसी सघंदो हिन पाणी जी बदबू कीअं आहे। जे बदबू न आहे पाणी में, असुल मेन शइ बदबू न हूंदी आहे, पर इंसान किथे गटर था छॾनि, किथे माल थो हुन में वेही हंगे मुटे विञे त पोइ बदबू थी वञे, छेणा था लाहिनि अंदरि, ठीकु आहे, या किथे माण्हू मुटनि था, या किथे किन था उछलाइनि, किचिरो था उछलाइनि, पाणी बदबू थी वेंदी किनी। या जे बदबू न हूंदी, जीअं किथे कारखाननि जो पाणी छॾनि था त बदबू उन पाणी में न हूंदी, पर उनखे जो रंग मटिजी वेंदो। जीअं तव्हां पाकिस्तान में ॾिसंदा हूंदो शुगर मिलूं जिथे बि हूंदियूं त उहो पाणी छॾींदा आहिनि शाखुनि में या वाकरनि में, त पोइ पाणी ॻाढ़ो थी वेंदो आहे। उनखे बदबू न हूंदी आहे पाणी में, धप न हूंदी आहे, पर रंग मटिजी वेंदो। हाणे इन में इहा 2 नंबर शर्त असांजी जेकी आहे। पहिरियों असां चयो अताम, पहिरियां त ज़ाइको पाणी जो ॾिसे,
पोइ ॾिसे उन खां पोइ ज़ाइके खां पोइ पहिरियां रंग, पोइ ज़ाइको, पोइ बदबू। त हीअ पहिरियां रंग ॾिसे, रंग जे ॾिसई त पाणीअ जो पाणी जहिड़ो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ ज़ाइको बि ॾिसंदो, पाणी जो वात में गुरड़ी कंदो या विझंदो या पीअंदो थोरो, त ॾिसंदो हिन जो ज़ाइको मट आहे, त इहो पाणी लाइक़ु न आहे इस्तेमाल जे लाइ, ऐं यानी वुज़ू जे लाइ या पीअण जे लाइ लाइक़ु न आहे। इन जे करे त उहो पहिरियां इन्हनि शयुनि जो पाण ॾिसी सघंदो त लोन ताम राइहा, छो जो पाणी त पाणी आहे, पर पाणी जे उन जो रंग मटिजी वियो त उहो पाणी न सम्झिबो। छो जो ॾिस न, माण्हू ॾिस आम चवंदा यार पाणी पाणी आहे, ठीकु आहे, ॻाल्हि ख़तमु। न न न, हर शइ में शरीयत में तफ़सील आहे। ॾिस हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां थो दुनिया जो, पाणी चाह असीं जेके ठाहियूं था उन में छा आहे पियल, खीर आहे, पती आहे ऐं खंड, ॿियो पाणी, टे हिसा त पाणी आहे। पर पाणी इन में जंहिं महिल असीं पती या खंड विझूं था त उहो उनखे केरु चवंदो अथई पाणी आहे? केरु न चवंदो। उन जो रंग मटिजी वियो, ॻाढ़ो थी वियो। वरी जे खीर था विझनि त खीर चवंदा ही चांहि, मेन शइ त आहे ही पाणी। पर हींअर हिनखे जेॾी महिल इहे शयूं पइजी वियूं, जेके असीं पती विझी छॾी या खीर विझी छॾियो त पाणी न आहे। हाणे इहो वुज़ू करण जे लाइ लाइक़ु न आहे, पीअण जे लाइ त ठीकु आहे, छो जो असीं हिनखे कयो आहे, ठाहियो आहे। पर हींअर इहो पाणी न सरबो, नालो मटिजी वियो इन जो नालो मटिजी वियो। इहा थी वई चांहि, ठीकु आहे। असीं पाणी में मिसाल ॿी का शइ विझूं था, ॿी कहिड़ी बि शइ विझूं, शरबत था विझूं या कहिड़ी शइ विझूं था, त उहो पाणी न सरबो, बसि उहो सरबो शरबत, छो जो मटिजी वियो। हाणे उहो वुज़ू जो लाइक़ु न आहे, पीअण जे लाइ लाइक़ु आहे। तंहिंजे करे पाणी इन टिनि शयुनि खां पोइ मटिजी थो वञे, रंग, ज़ाइको ऐं राइहा, बदबू। त इंसानु इन्हनि ते तरकीज़ करे त इहे सम्झी वञे त इहो छा आहे। ॾिस समुंड पाणी पाक आहे, पर असांजे समुंड में किथे किथे वञूं था त माण्हू गटर था छॾनि, त उहो उन में रंग मटिजी थो वञे, बदबू बि थी वञे। हाणे इहो पाणी न आहे, इहो किनो पाणी आहे। किथे खॾूं आहिनि पाकिस्तान में, असीं ॾिठो त उते माण्हू गटर था छॾनि, त उहो पाणी साफ़ु न आहे, उन मां वुज़ू माण्हू न करे सघंदो, छो जो उन में बदबू आहे, किन जी खॾ आहे, ठीकु आहे। त इन जे करे इंसानु हीअ यादि करे छॾे, अल असलु फिल मां हुव तहारा, पाणी मेन शइ जेकी आहे पाक आहे। पर उनखे इहे टे शयूं शर्तूं उन में मुवाफ़िक़ हूंदियूं त पोइ असीं उन पाणी खे वुज़ू बि करे सघंदासीं, पी बि सघंदासीं। सो अलाह कंदो इनशा अलाह असुलु जेको आहे इहो सम्झण में अची वियो हूंदो दोस्तनि खे। कोशिशि कयां थो त मसइले खे वॾो न कयूं। इनशा अलाह वरी ॿिए हफ़्ते में इनशा अलाह थोरो जेको हिकिड़ो असुलु ॿियो हूंदो उनखे वरी शरह कंदासीं। वल्लाहु आलम बिस्सवाब।